अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी के प्रोग्राम आवाम जो आवाज़ सां गॾु आऊं जो मेज़बान शाहनवाज़ कासकली। नाज़रीन, अॼु असांजो मौज़ू आहे सिंध जूं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं, उन्हनि में वधंदड़ फ़ियूं, शागिर्दनि जा एहतिजाज ऐं मुख़्तलिफ़ जेके वक़्तनि ते जेके फ़ीस वधियूं आहिनि उन हवाले सां शागिर्दनि खे जेके ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि ऐं हिकिड़ो शागिर्दनि जो वॾो जेको आहे रेशो उहो इन परेशानी जो शिकार आहे, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अरिड़हीं तरमीम खां पोइ जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उहे सूबाई खातनि जे हवाले कयूं, सूबाई में अची वियूं। उन खां पोइ जेको आहे सिंध हुकूमत अमली तौर ते गवर्नर जेको आहे वाइस चांसलर मुक़ररु कंदो, पर हाणे वज़ीर आला उन्हनि जो वाइस चांसलर मुक़ररु कंदो। थियणु त ईअं घुरिजे हा त अरिड़हीं तरमीम खां पोइ जॾहिं यूनिवर्सिटियुनि जा इख़्तियार सूबनि वटि अची विया त उहे बहितरी ॾे वधनि हा, पर उहे बहितरी ॾे न वयूं, उन खां बल्कि माज़ी जी सूरत हाल खां बि बदतर थी वियूं ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं जेके आहिनि हिन वक़्तु शदीद माली तौरु इंतिज़ामी बहिरान खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि, जे सबबि हज़ारे लखे शागिर्द परेशानी जो शिकार आहिनि। सिंध यूनिवर्सिटी बि उन्हनि मां हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे जंहिंमें आम ग़रीब ऐं हेठे तबिके जो ॿारु पोरियत जो ॿारु वेंदो, पर हाणे उते बि जेके फ़ीसुनि में जेके ॻाटे टोड़ इज़ाफ़ा थी विया आहिनि उन जे करे उहो बि पढ़ण खां जेको आहे सो लाचार बणियल आहे। यूनिवर्सिटियुनि में इंतिज़ामी खसारो आहे, माली बहिरान आहे, उन जो सॼो भार आहे उहो ग़रीब शागिर्दनि ते फ़ीन में इज़ाफ़े जी सूरत में विधो थो वञे ऐं उन्हनि खां वसूल कयो थो वञे, जॾहिं त उनजो हल न आहे। हेक ऐं वफ़ाक़ जे हेक ऐं जेको सूबनि जे विच में हलंदड़ तकरार आहे उन जे नतीजे में यूनिवर्सिटियुनि में बि मसइला पैदा थियनि ऐं उन सॼी सूरत हाल में शागिर्द ॾाढो सफ़र करे रहियो आहे। अगस्त 2023 ताईं 7 महीननि में सिंध यूनिवर्सिटी पंहिंजी फ़ीन में 42% इज़ाफ़ो कयो, उन में एमफिल ऐं पीएचडी जी फ़ीसुनि में 59% इज़ाफ़ो कयो, जॾहिं त सर्टिफिकेट ऐं मार्कशीट्स ऐं जेके मुख़्तलिफ़ मद आहिनि उन्हनि में 45% इज़ाफ़ो कयो। 2 सालनि में मजमूई तौरु सिंध यूनिवर्सिटी मुख़्तलिफ़ फ़ीसुनि में 40 खां 400% ताईं इज़ाफ़ो कयो, जे सबबि ॿार सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि, छो त सिंध यूनिवर्सिटी ग़रीब ऐं पोरियत माण्हू ॿारनि जी यूनिवर्सिटी आहे ऐं उन में मुसलसल इज़ाफ़ो थींदो रहियो आहे। सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जो जेके इंतिज़ामिया आहिनि मुआशी बहिरान ॼाण आहे, माली बहिरान ॼाण आहे, उन्हनि में फ़ियुनि में इज़ाफ़ो कंदियूं रहंदियूं आहिनि, जे सबबि आम ऐं ग़रीब माण्हू जो ॿारु जेको आहे उन लाइ यूनिवर्सिटी पढ़णु हिकिड़ो वॾो मसइलो पैदा थी वियो। उन हवाले सां शागिर्द जदोजहद जेकी हले पई हींअर ऐं उन्हनि कल्ह खां वठी 24 मई खां तहरीक जो ऐलान कयो आहे। अॼु असां सां गॾु उन जदोजहद जा दोस्त आहिनि जेके सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द बि आहिनि, ज़ुबैर हुसन पंवर साहब ऐं सरमंद साहब। असां उन्हनि खां पुछंदासीं त मसइलो छा आहे ऐं तव्हां हिन तहरीक जो ऐलान छो कयो। जी ज़ुबैर साहब, मसइलो असल में छा आहे जंहिं ते तव्हां गुज़िरियल काफ़ी अरसे खां सिंध यूनिवर्सिटी में जेको ॾिसो आहे शागिर्द मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एहतिजाज कंदा रहनि था, कॾहिं निसार खोड़ो जे अॻियां कनि था, कॾहिं वाइस चांसलर जी सेक्रेटरी जो घेराव कनि था, माना मुसलसल हिकिड़ी टेंस वारी सिचुएशन आहे गुज़िरियल 2 सालनि खां। इन जा सबब कहिड़ा आहिनि? महिरबानी, पहिरीं त आउं मेहरान टीवी जे सथ जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं शागिर्दनि जी नुमाइंदे जी हैसियत में असांखे अॼु ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। मसइलो इहो आहे, तव्हांजी ॻाल्हि करे वियो अरिड़हीं तरमीम जी या हुन खां अॻु में तइलीमी इदारा वफ़ाक़ हुया, पर वफ़ाक़ अंदरि या सूबाई हुकूमतनि अंदरि सिंध जे तइलीमी इदारनि जी बहितरी जो को बि नुक़्तो मौजूदु न आहे। तव्हां ॾिसंदो सिंध में पीपल्स पार्टी जी 15 साल हुकूमत रही आहे ऐं हाणे 4थों टेन्योर उन्हनि जो शुरू थियो आहे, पर सिंध जे तइलीमी इदारनि खे उन्हनि बदतर खां बदतर बणाए छॾियो आहे। सिंध यूनिवर्सिटी जेका मुसलसिल हिकिड़ो माना फीस वधण जे करे माली बहिरान जो शिकार थी आहे, उन में शागिर्द पीड़िजी रहियो आहे। उन में न ॿी का माना मुलाज़िम तबिको पीड़िजे पियो ऐं शागिर्द पीड़िजे पियो, घणो शागिर्द फीस वधण सां पीड़िजे पियो। असां सम्झूं था असां 2021 में बि हिकिड़ी तहरीक हलाईसीं जंहिंमें निसार खोड़े जे आॾो असां एहतिजाज कयो फ़ी वधण जे ख़िलाफ़, ऐं उहो असां एहतिजाज कामयाबु कराए फ़ीसुनि खे घटायो होसीं। हिन वक़्तु वरी उहा साॻी सूरत हाल जुड़ी आहे। तव्हां ॾिसंदो हॉस्पिटल फीस जेका 5000 हुई उहा 80% वधाए 8000 कई वई आहे ऐं हॉस्पिटल अंदरि का बि सहूलियत न आहे, वाशरूमनि में को दर सलामत न आहे, पीअण जो साफ़ु पाणी न आहे, शदीद गर्मी अंदरि वेंझण ऐं पीअण जे पाणी जी कोट सफ़ाई जो निज़ाम बहितर न आहे। उन सॼे मसइलनि खे नज़र में रखंदे असां शागिर्द जदोजहद इत्तेहाद जेके बि शागिर्द तंज़ीमूं आहिनि या आम शागिर्दनि सां गॾिजी कल्ह ऐलान कयो आहे 4 ॾींहं प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए त असां हिकु दफ़ो ॿीहर हिन करप्ट सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जेका हुकूमत जे आशीर्वाद ते लॻल आहे, जंहिंजो नुक़्तो ई सिर्फ़ु करप्शन करणु आहे पर शागिर्दनि जा मसइला हल करणु न आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां हिकु दफ़ो ॿीहर रोडनि ते अची शागिर्दनि जा मसइला हल कराईंदासीं ऐं इहो वाज़े कंदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी सिंध जी वाहिद यूनिवर्सिटी आहे जिते ग़रीब पोरियत तबिको पढ़े थो ऐं उन यूनिवर्सिटी खे प्राइवेट सेक्टर में तब्दील करण जी हिकिड़ी कोशिशि कई पई वञे जेका असां कॾहिं बि करणु न ॾींदासीं। असां
हर मुमकिन एहतजाज अदालतुनि ताईं वेंदासीं, पर सिंध यूनिवर्सिटीअ खे ग़रीब शागिर्दनि जो इदारो ई रहणु न ॾींदासीं। त हेक चए थी असां वटि फंड कोन्हनि, सूबो चए थो असां वटि फंड कोन्हनि, पोइ जॾहिं फंड न हूंदा त लाज़मी यूनिवर्सिटी वटि कहिड़ो रस्तो थो बचे फीसुनि में इज़ाफ़े खां सवाइ? ॾिसो रस्ता खोड़ आहिनि, फीसूं जेके असांखां वरितियूं थियूं वञनि उहे ख़ुदि माना हिकिड़ी सुठी बजट आहे। उन खां अलावा करप्शन जेका समूरे इदारे अंदरि ट्रांसपोर्ट में करप्शन लॻी पई आहे, हॉस्टलुनि में जे अलॉटमेंटनि में करप्शन लॻी पई आहे, दाख़िलानि में फीसुनि में करप्शन लॻी पई आहे, दाख़िलानि अंदरि हिननि जे मनपसंदि माण्हुनि खे दाख़िलाऊं ॾेई करप्शन कनि था ऐं हॉस्टल अलॉटमेंटूं ईअं ई ॾियनि था। ऐं सम्झां थो करप्शन न कनि, जेको वीसीए खां वेंदे हेठि मुलाज़िम ताईं हिननि जेको करप्शन जो निज़ाम आंदो आहे सिंध यूनिवर्सिटी अंदरि, उहा करप्शन न कनि ऐं शफ़ाफ़ नमूने सां। सरमत तव्हां ॿुधायो त तव्हांजा बुनियादी मुतालबा कहिड़ा आहिनि जंहिं लाइ तव्हां तहरीक जो ऐलान कयो आहे? साईं, असां सिंध यूनिवर्सिटी जो जेको बुनियादु आहे उहो 1949 में पियो आहे। 1949 खां वठी हींअर 2024 हले पई। 2024 ताईं सिंध यूनिवर्सिटी में का बि जेका बेसिक सहूलियतूं आहिनि, बेसिक राइट्स आहिनि शागिर्दनि जा, उहे न ॾिना विया आहिनि। हालांकि वक़्तनि ब वक़्तनि शागिर्दनि खां फीसूं ॻरियूं ॻाढ़ो करे शागिर्दनि खे मजबूर कयो थो वञे त उहे सिंध यूनिवर्सिटी छॾे वञनि। ट्रांसपोर्ट जो मयार तव्हां ॾिसंदव त उन जो पेट्रोल चोरी थी थो वञे हलियो। का ट्रांसपोर्ट जी तव्हां सोशल मीडिया जो दौर आहे, सभु कुझु ॾिसंदा हूंदव, ट्रांसपोर्ट जो अहिड़ो मयार आहे जो को बि शागिर्द ट्रांसपोर्ट में सुकून सां अंदरि वेही नथो सघे। डेली जे बुनियाद ते बसूं केॾी महिल पुल जे हेठां बि लहियो वञनि त केॾी महिल बस जो टायर बरस्ट थियो पियो वञे हलियो। शागिर्द सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। वरी अचूं था सिंध यूनिवर्सिटी जे रोड रस्तनि तरफ़, त उहे अहिड़ा आहिनि जो को शागिर्द सुकून सां हली नथो सघे, का गाॾी सुकून सां हली नथी सघे। पाणीअ जी सहूलियत सिंध यूनिवर्सिटी हॉस्टल अंदरि जा डिपार्टमेंट अंदरि अहिड़ी आहे जो शागिर्द पीए थो त बीमार थियो थो पए। लम्स सां केतिरियूं वीडियो सोशल मीडिया ते असां रखियूं बि आहिनि त पाणी पीअण जेको पीअण ऐं वींझण जो पाणी सेम लॻो पियो आहे। अहिड़ी हालत माना इंसानियत जे नाते सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया शागिर्द खे नथो थिए। अच्छा, पोइ इहा तहरीक केसि ताईं हलंदी ऐं उन जा जेको सो तव्हां वाइस चांसलर सां मिलियो या ॿिए इंतिज़ामिया सां मिलियो, उनखे रिटर्न में उन्हनि खे तव्हां शयूं ॾिनियूं या सिर्फ़ु तव्हां तहरीक जो ऐलान करे छॾियो? जी, असां रिटर्न में बि उन्हनि खे लिखी ॾिनो आहे, रजिस्ट्रार साहिब खे, मुश्ताक यारीको साहिब खे। हुनजे असांखे ॾिनो आहे त अल्टीमेटम ॾिनो आहे त कुझु टाइम में असां तव्हांजा मसइला हल कंदासीं। अगरि असां ही तहरीक जो आगाज़ कयो आहे ऐं हिन तहरीक जो आगाज़ तेसि ताईं असां मुसलसल रखंदासीं जेसि ताईं असांजा बुनियादी जेके बेसिक राइट्स आहिनि उहे नथा मिलनि शागिर्दनि खे। अच्छा जुबेर साहब, तव्हां इहो या हिकिड़ी जेको आहे शागिर्द जदोजहद आहे, त जेको फस्ट सेमेस्टर जा इम्तिहान आहिनि उन में इम्तिहानी फीसनि जो जवाबु ॾियणु आहे, शागिर्दनि खे इम्तिहान ॾियण खां रोकियो पियो वञे, इहो मामिलो छा आहे सॼो? इहो मामिलो हीअं आहे त फस्ट सेमेस्टर में जेका फीस जमा थींदी आहे हाफ हाफ करे वठंदा आहिनि पूरे साल जी, हिकिड़ी सेमेस्टर जी ॿिए सेमेस्टर जी। हिननि वटि जवाज़ आहे, ठीकु आहे, फाइनल सेमेस्टर में तव्हां अॻु में हिकिड़ो लेटर जारी कयो त भाउ तव्हां फीस ॾियारींदो त तव्हां खां पेपर वठी सघजंदा। पर हींअर फस्ट सेमेस्टर हलंदड़ आहे ऐं अचानक सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया अहिड़ो माना बिना को लेटर कढण जे सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जूं हिकु त सिल्पूं रोके छॾियूं आहिनि, जेको इम्तिहान जी सिल्प आहे उहा जारी न कई हुई। ॿियो हलंदड़ पेपरनि दौरान शागिर्दनि खे क्लासुनि मां ॿाहिरि कढी उन्हनि खां पेपर न वरिता विया आहिनि। असां उन सिलसिले में शागिर्द जदोजहद इत्तेहाद जे तरफ़ां उन ई ॾींहुं मुश्ताक ॾियारीसो साहिबु रजिस्ट्रार आहे सिंध यूनिवर्सिटी जो, उन सां मिलियासीं ऐं असां एप्लीकेशन ज़रिए उनखे आगाह कयोसीं ऐं ज़ुबानी में उनखे ॿुधायोसीं। उन अच्छा, इहो मसइलो सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी में छा आहे, किथे क्या पॉलिटिकल फोर्सिस तव्हांखे इस्तेमालु पियूं कनि या तव्हां पॉलिटिकल फोर्सिस खे इस्तेमालु पिया कयो? ॿियनि यूनिवर्सिटियुनि में मसइलो न आहे, छो न आहे? गुज़िरियल ॿिनि सालनि खां सिंध यूनिवर्सिटी में ई मसइलो? समूरी सिंध अंदरि सिंधी तइलीमी इदारनि जो साॻियो निज़ाम आहे। ऐं सम्झां थो जिते किथे करप्शन जे वरचड़ल तइलीमी इदारा आहिनि, पर सिंध यूनिवर्सिटी फोकस रही आहे सभिनी सियासी मर्कज़नि जो, इन खां इनकार कोन्हे, सियासत जी हलचल बि उते आहे। पर असां जेको निकिता आहियूं सियासी तंज़ीमूं हुजूं या शागिर्द आम शागिर्द जी हैसियत में हुजूं, पर सिंध यूनिवर्सिटीअ में शागिर्दनि खे को बि रिलीफ न आहे। उन हिसाब सां शागिर्दनि जे अॻुवाणी कंदे असां उहे मसइला हल करण तरफ़ निकिता आहियूं। असां में उनजो को ज़ाती मुफ़ाद न आहे। पॉलिटिकल फोर्सिस त तव्हां सां गॾु कोन बीठियूं आहिनि न, उहे एजेंडा जो हिसो छो नथियूं ठाहिनि हिन सॼी शइ खे? सिंध में हेॾो वॾो मसइलो आहे शागिर्दनि जो, हज़ारे ॿारनि जो, लखें ॿारनि जो जिन जूं फीसूं इज़ाफ़ो थी वियो आहे, उहे पढ़ी नथा सघनि, त पॉलिटिकल फोर्सिस हिनखे पंहिंजी एजेंडा छो नथियूं ठाहिनि अञा ताईं? माना शागिर्द जदोजहद खे उहा अञा अहमियत ॾियण लाइ तयारु छो न आहिनि? उनजो सबबु इहे आहिनि जो शागिर्द सियासत जेका आहे या शागिर्दनि जी जेका जदोजहद आहे उहा रोमांस तरफ़ घणी आहे। ऐं सम्झां थो ऐं तव्हांजे मेरान टीवी जे चैनल सां इहो शागिर्दनि खे बि चवंदुसि त तव्हां रोमांस मां निकिरी हक़ीक़तनि ते अचो, त जीअं असांजी पॉलिटिकल फोर्सिस आहे या मास पार्टियूं आहिनि उहे असांजे हक़ीक़तनि खे सम्झी उन्हनि मसइलनि खे हाईलाइट करे सघनि। नाज़रीन, प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक, नंढे ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थियूं।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जिते छॾियोसीं उतां खां जारी रखंदासीं। असांजो सुवालु आहे सरमंद खां। सरमंद, इहा पोइ तहरीक जेकी आहे उन में तव्हां सां सभु स्टूडेंट्स गॾनि वसी पैमाने ते हलंदी या इहा पोइ रिवायती तहरीक जीअं थोरी हली प्रेशर पैदा करे वरी ख़तमु थी वेंदी? जी साईं, ॾिठो वञे त आम शागिर्द असां सां तक़रीबन मुतवजा घणो आहे ऐं हींअर जेको मसइलो ताज़ो ई थियो आहे फीसुनि जो, त आम शागिर्द जी नज़रूं असां ते शागिर्द जदोजहद इतार ते हूं त हू कॾहिं था सुजाॻ थियनि। असां इहो मसइलो अॻियां रखी रिटर्न में बि ॾिनोसीं, तव्हांखे सवेल ॿुधाए रहियो त मां रजिस्ट्रार साहिब खे असां ॾिनोसीं शागिर्द जदोजहद जे अॻुवाणनि, ऐं असांखे रिएक्शन बि मिलियो। उन खां पोइ लेटर बि निकितो आहे सिंध यूनिवर्सिटी जो, शागिर्द 20 डेट ताईं अगरि फीस चालान न भराईंदा त पोइ उन्हनि खे पेपर में न विहारियो वेंदो। बाक़ी असां सां आम शागिर्द हमेशह असां सां मुतवजा गॾु रहियो, सलाहे रहियो आहे पाण खे, ऐं आईंदा बि रहंदो, उमेदु आहे। अच्छा, मतिलबु फीसुनि में केतिरो इज़ाफ़ो थियो आहे, उन सां सिंध जी तालीम ते केतिरो असरु पियो आहे? तव्हां इहो महसूसु कयो था त माण्हुनि जेके ॿार मोकिलणु छॾे ॾिना आहिनि या उन जी तालीम ते असरु पियो? जी साईं, असां वटि अहिड़ा पाण वटि ई तक़रीबन खोड़ शागिर्द आहिनि, मूं वटि त मैसेज ऐं उन्हनि जा स्क्रीनशॉट बि मौजूदु हूंदा। तक़रीबन जेको हारीअ जो पुटु आहे, को राज़े जो पुटु आहे, हू तक़रीबन जेको उमरकोट साइड जा आहिनि, बदीन साइड जा आहिनि, ग़रीब तबिके सां माना उहे बिलोंग कनि था, उहे असां सां ई राब्ते में ईंदा आहिनि। शागिर्द असां फीस नथा पे करे सघूं, ॻाटे टोड़ फीसूं जा मजबूर थी असां कंहिं हारीअ जा पुटूं असां इदारे खे छॾूं पिया, पोइ असां ई उन्हनि खे माना हिकिड़ो उत्साह ॾींदा आहियूं त बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां तव्हां सां गॾु ऐं असां जेतिरो हाल आहे उहो हाज़ुर आहे तव्हां सां। प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो तव्हां सां जारी रखंदासीं। हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे डॉक्टर इख्तियार घुमरो साहब। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। डॉक्टर साहब, मेरान टीवी खे टाइम ॾियण जूं महिरबानियूं। डॉक्टर साहब, तव्हां जेको आहे यूनिवर्सिटी जी तंज़ीम जा मरकज़ी जनरल सेक्रेटरी बि रहिया आहियो, हींअर शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जा जेको आहे तव्हां सदर बि आहियो। सिंध जी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं सख़्तु हींअर माली बहिरान जो शिकार आहिनि ऐं उन माली बहिरान जो सॼो मलबो आम ऐं ग़रीब शागिर्दनि जे मथां फीसुनि जी इज़ाफ़े जी सूरत में किरे थो। त इहो मामिलो हल कीअं थींदो? अरिड़हीं तरमीम खां पोइ यूनिवर्सिटियूं त बहितर थियणु खपनि, पर उहे बहितर त न थियूं आहिनि। डॉक्टर साहब, तव्हांजो आवाज़ थोरो डिस्टर्ब आहे। जी जी, हाणे ॿुधायो। डॉक्टर साहब ॻाल्हायो। हलो, हा, डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल शायदि लाइन ड्रॉप थी वई, ॿीहर राब्ते करण जी कोशिशि कयूं था। ज़ुबैर हसन साहब। जी जी डॉक्टर साहब, तव्हां आवाज़ अचे पियो हाणे? ज़ुबैर साहब, इहो जेको आहे इन हवाले सां तव्हां ॿियनि यूनिवर्सिटियुनि जी का कई आहे, उनजे शागिर्दनि सां बि राब्ते में आहियो, का उन्हनि जूं के शिकायतूं आहिनि, के उन्हनि जूं दाऊं आहिनि, अहिड़े क़िस्म जी का स्ट्रेटजी आहे त गॾियल नमूने हिकिड़ो इहो वॾो आवाज़ु उथारिजे, त अहिड़े क़िस्म जी का स्ट्रेटजी ज़ेरे ग़ौर आहे? ऐं तव्हांजे चैनल जे तवसुल सां, मेरान टीवी जे तवसुल सां सिंध जे तंज़ीमूं खे असां उहो ई बि अपील कई आहे, रूबरू मिली करे बि, ऐं सिंध जे शागिर्द तंज़ीमुनि खे ऐं सिंध जे सियासी अॻवाननि खे, असांजी पार्टी समेत जेके बि आहिनि उन्हनि खे इहा अपील कंदुसि त सिंध में हिन वक़्तु सिंध जे तइलीमी निज़ाम जो इंतिहाई ॿेड़ो ॿुॾल आहे। उन लाइ का ज़बरदस्त हिकमत अमली तयारु करे सिंध जे तइलीमी इदारनि खे बचाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त सिंध जूं सियासी ऐं सिंध दोस्त धुरियूं जेके शागिर्द तंज़ीमूं आहिनि या असांजूं मास पार्टियूं आहिनि, उहे इन मामले ते नज़र विझंदियूं ऐं सिंध जे तइलीमी निज़ाम खे बचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदियूं। पोइ दफ़े जेको तव्हां एहतिजाज कयो उहो तव्हां रिटर्न करायूं फीसूं, उन्हनि में वरी इज़ाफ़ो थियो या उहे उते ई बीह रहियूं? वरी हिन वक़्तु फीस में जेका दाख़िला जी फीस आहे उन में तक़रीबन 40 खां 45% इज़ाफ़ो कयो वियो आहे ऐं हर साल इहे फीसूं वधाईंदा था अचनि। असां सम्झूं था इहो शागिर्दनि ते हिकिड़ो बम किराए थो वञे, शागिर्द एतिरियूं फीसूं अफोर्ड नथो करे सघे। अच्छा, हॉस्टलनि में कहिड़ा इशू आहिनि? हिन वक़्तु सरमंद खां पुछंदासीं त हॉस्टलनि में कहिड़ा इशू आहिनि जेके तव्हां उते फेस करे रहिया आहियो? साईं, हॉस्टल अंदरि पीअण जी पाणीअ जी खोट आहे, वाटर कूलर न आहे, वाटर प्लांट अहिड़ो न आहे जंहिंमें पाणी असांखे थधो मुयसरु करे सघनि शागिर्दनि खे। हालांकि 9,000 रुपया फीस चालान आहे, पर तव्हां हॉस्टल जी हालत ॾिसो। ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। हा हा डॉक्टर साहब, बिल्कुलु अचे पई। डॉक्टर साहब, मूं इहा ॻाल्हि पे कई त सिंध में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं शदीद माली बहिरान जो शिकार आहिनि ऐं उन माली बहिरान जो सॼो जेको मलबो आहे या भार आहे उहो ग़रीब शागिर्दनि में जे मथां फीसुनि में इज़ाफ़े जी सूरत में किरायो थो वञे। अरिड़हीं तरमीम खां पोइ यूनिवर्सिटियूं त बहितर हुअणु खपनि, ख़ुदि मुख़्तियार हुअणु खपनि, पर ईअं थी छो न आहे सघियो?
महिरबानी अदा। असल में सिंध में 27 जेके आहिनि सरकारी यूनिवर्सिटियूं आहिनि तक़रीबन, जी जी उन्हनि मां अक्सर जेके आहिनि माली बहिराननि जो शिकार आहिनि, ठीकु जिनमें उहे न पघारूं ॾेई थियूं सघनि न पेंशन। पर हींअर सरकार उन्हनि खे बहितर रखियो आहे, गुज़िरियल साल खां उहो फंडिंग ॾियनि पिया, तंहिं हूंदे वरी कुझु पघारुनि में बहितरी आई आहे। पर तंहिं हूंदे बि नयूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उनमें पघारुनि जो तमामु वॾो मसइलो आहे। 18वीं तरमीम खां पोइ जेका आहे न, सिर्फ़ु नाले में 18वीं तरमीम त थी आहे, पर अञा सूबाई जेके आहिनि हायर एजुकेशन कमीशन सिंध में त ठही आहे, ॿियनि पंजाब में बि ठही आहे, पर ॿियनि सूबनि में न आहिनि। सिंध में बि अञा एॾी फंक्शनल न थी आहे। वफ़ाक़ उहो फंड हेॾे ट्रांसफर कया ई कोन्हनि जेके आहिनि, जेके हिननि खे पैसा ॾियणा आहिनि सूबनि खे हिन हायर एजुकेशन जे मद में, उहे अञा ताईं बि होॾां जेके न पैसा होॾां बि ईंदा आहिनि। सो यूनिवर्सिटियुनि में हिकु त वाइस चांसलर अहिड़ा था मुक़ररु कनि जेके पैसा भरे वीसी थी था अचनि, ऐं उहे हिकु माल मेड़ियो ऐं करप्शन कयो, पंहिंजो सॼा पैसा जेके यूनिवर्सिटियुनि जा आहिनि जेकी पंहिंजी कमाई आहे उहे खाई था वञनि, ऐं सरकारी पैसा जेके अचनि था पोइ पघारनि में पूरा आहिनि। पोइ हुन यूनिवर्सिटियुनि में केमिकल वठनि था, नई शागिर्दनि खे को बहितर पाणी मिले थो, थधो पाणी हिन गर्मी में, न शागिर्दनि खे हिकु ॿियूं सहूलियतूं मिलनि थियूं, न किताब मिलनि था। मतिलबु त बसि नाले मात्र तालीम ॾिनी वञे थी जेका आहे न, ऐं पोइ फीन जो तमामु वॾो प्रेशर आहे त शागिर्दनि जूं फीयूं वधाइजनि त जीअं यूनिवर्सिटियूं मां निकिरनि। हाणे जेकॾहिं इहो खसारे में कढण लाइ शागिर्दनि जो त ही ग़रीब मिसकिन ॿार किथां पढ़ी सघंदा? दादा उन सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार केरु आहे? शागिर्दनि सां त हेॾी वॾी माना मसलन वाइस चांसलर करप्शन करे इदारो माली बहिरान जो शिकार हुजे, सिंध हुकूमत माली बहिरान जो शिकार हुजे, हेक वटि ग्रांट न हुजे, फीस में इज़ाफ़ो शागिर्दनि जी में कबो, ॿियनि शयुनि ते कंट्रोल न कबो। असल में यूनिवर्सिटियुनि में जेके ख़र्च आहिनि न, जी जी हाणे असां जहिड़ी यूनिवर्सिटियूं उन में छा कंदा आहिनि त बसियूं बंदि कंदा आहिनि। आवाज़ थोरो डिस्टर्ब। जी 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 सर ॿुधूं पिया, असां अचे पियो आवाज़। ख़र्च बचाइण लाइ यूनिवर्सिटियूं जेके आहिनि न कोशिशि कंदियूं आहिनि त मोकलूं घणियूं हुजनि त जीअं इहे जेके आहिनि उनजा पैसा बचाए सघजनि, त जेको आहे पघारूं पूरियूं करे सघजनि। सो यूनिवर्सिटियुनि वटि पैसा ई कोन्हनि के त पघारूं ॾियनि या पेंशन। सो इन हवाले सां जो सरकार बि पैसा न ॾींदी त पोइ किथां ईंदा? तव्हां सम्झो था त 18वीं तरमीम जा जॾहिं अॻे गवर्नर वाइस चांसलर मुक़ररु कंदो उहो चांसलर हाणे वॾे वज़ीर वक़्तु इख़्तियार आहिनि, त सूबनि जे हवाले थियण खां पोइ यूनिवर्सिटियूं बहितर थियूं आहिनि या बदतर थी वियूं आहिनि? असल में यूनिवर्सिटी जी सूरत हाल एॾी का चङी बहितर कोन थी आहे, स्पेशली वाइस चांसलरनि जी मुक़ररी जे हवाले सां, त उन्हनि में तमामु घणी सियासी मुदाख़लत थी वई आहे। जीअं चइजे न कमदार मुक़ररु कनि था उहे, इन करे माली उनवानियूं तमामु घणी थियूं आहिनि ऐं इल्मी तौर ते किरी पयूं आहिनि यूनिवर्सिटियूं। तव्हां सर इन उस्तादनि जी तंज़ीम जा जेके यूनिवर्सिटी जा उस्ताद मरकज़ी जनरल सेक्रेटरी बि रहिया आहियो, हींअर लतीफ़ यूनिवर्सिटी चैप्टर जा प्रेसिडेंट आहियो, उस्तादनि जूं तंज़ीमूं इहो छो नथियूं कनि? माना हिकिड़ो जेकॾहिं वाइस चांसलर नायल मुक़ररु थिए थो त उन जे ख़िलाफ़ का तहरीक हूंदी हले, मुलाज़िमनि जा ज़ाती मसइला हुजनि, उस्तादनि जा ज़ाती मसइला हुजनि, उन ते तहरीक हले थी, पर इदारे जी बहितरी लाइ को किरदारु तव्हां नथो ॾिसण में अचे, एॾो वॾो को किरदारु, मज़ामती किरदारु। यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जेको हिकिड़ी बदइखलाक़ी वीडियो मुलज़ हुयो, उन ख़िलाफ़ जॉइंट एक्शन कमेटी जे फोरम तां जेका असां एहतिजाज कयो ऐं मोकल ते मोकिलियो वियो आहे। ऐं करप्शन हवाले सां बि असांजो आवाज़ तमामु घणा आहिनि। आउं लिखंदो बि रहंदो आहियां सदर तौर, ऐं हींअर सिंध जो बि सदर आहियां मां। असां बार बार मुतालबा कयूं था त ईमानदार वीसी मुक़ररु कयो जीअं यूनिवर्सिटियूं बहितर थियनि। हिकिड़ो ताज़ो मिसाल आहे त सिंध यूनिवर्सिटी जो अॻूणो वाइस चांसलर फतेह मोहन बुरफत अरबे रुपयनि जी करप्शन करे वियो, उन ते FIR दाख़िल थी, केस दाख़िल थिया, उहो वरी वापसि जाब्ते हलियो वियो, उन ख़िलाफ़ का कार्रवाई न थी। उहे एंटी करप्शन जूं अदालतूं सभु कानून तहत इहो आहे यूनिवर्सिटीज़ एक्ट जेको आहे न, उन में हर 2 सालनि खां पोइ वीसियुनि जी कारकर्दगी जी जेका आहे उहा माना जांच पड़ताल करणी आहे, पोइ अॻिते वधाइणो आहे। पर हिते थिए कोन थो। हिते सभु वीसी आहिनि, कंहिं न कंहिं सियासी माना वॾेरे जा कमदार आहिनि, सो उनजे करे उन्हनि खे जेका न केरु चए कोन थो। डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी मेरा TV खे टाइम ॾियण जी। असां ॻाल्हि ॿोल जो तव्हां ॿुधो जेको आहे टीचर्स एसोसिएशन जो, तव्हां इन ते सरमत छा चवंदो, कहिड़ा कमेंट? साईं त चए थो करप्शन आहे, वाइस चांसलर आहिनि,
पैसनि ते मुक़ररु था थियनि उहे पैसा वरी शागिर्दनि मां कढिबा न इज़ाफ़ी फीस जी सूरत में। जी बिल्कुलु साईं, साईं जी इहा ॻाल्हि सियासी मुदाख़लत कई वई आहे। जीअं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर आहे उहो 20 करोड़ भरे आयो आहे, त हक़ीक़त उहो पहिरियां 20 करोड़ इज़ाफ़ो कंदो, उहे उगाड़ो करे पोइ बक़ाया जेके हुन उहो पोयां हिसाबु किताबु ठाहींदो। पर मां सम्झां थो त साईं जी इहा ॻाल्हि मूंखे सही न लॻी, छो जे करे साईं अगरि ॿार वीसीअ ते आहे त उहो ॿार शागिर्दनि जे मथां कीअं थो रहे। शागिर्द हिकिड़ो ग़रीब पोरे तबिके जो शागिर्द आहे, उहो हिकिड़ो फीस ई अफोर्ड नथो करे सघे, वरी उन्हनि जी फीसुनि में उगाड़ो करे उन्हनि जी फीसुनि मां उगाड़ो करे पंहिंजा कर्ज़ लाइण, त मां सम्झां थो इहा ग़लति शइ त ग़लति आहे। नाज़रीन, प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, नंढड़े ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जितां ख़तमु कयोसीं उतां शुरू कंदासीं। ज़ुबैर खां मुंहिंजो सुवालु आहे त तव्हां शागिर्द सियासत ते वॾे में वॾो इहो इल्ज़ाम आहे त हू जेके आहिनि पेपरनि जो बाइकाट कनि था, बदअमनी फैलाइनि था, यूनिवर्सिटी में जेको सो हिरासां कनि था, माहौल ख़राबु कनि था, जंहिंजे करे पढ़ंदड़ ॿार डिस्टर्ब थो थिए। ख़ैर हाणे त पॉलिटिक्स ई उहा कान्हे रही, हाणे त यूनिवर्सिटियूं ॿिए तरीक़े सां तबाह थियूं थियनि, पर इहो इल्ज़ाम आहे हिकिड़ो शागिर्दनि ते त उहे सॼो कंदा। इन ते तव्हां छा चवंदो? ख़ासि करे सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द तंज़ीमुनि अंदरि माज़ीअ में कुझु अहिड़ा अंसर हथरातू छॾिया विया जेके वाकई माना शागिर्द सियासत जे तारुफ़ खे ख़राबु करण जी भरपूर कोशिशि कई वई। पर तव्हां ॾिसंदो तॾहिं खां वठी हिन वक़्त ताईं शागिर्द सियासत जे किरदारनि खां या अॻुवाणनि खां वधीक सिंध यूनिवर्सिटी अंदरि सूटा या ॿियूं उस्तादनि जूं तंज़ीमूं या वीसी समेत उहे तइलीम दुश्मन रहियूं आहिनि। ताज़ो हाणे गुज़िरियल सेमेस्टर डिसंबर में 2 उस्तादनि ते हिकिड़ी FIR थी आहे, जंहिंमें 15 शागिर्द पूर्ण नामज़द हुया। हा, पसंद खुसो साहब ऐं यूनस लिगारी DSA असांजो ऐं प्रोवोस्ट हॉस्टल साईं पसंद खुसो। सो उन्हनि उस्तादनि मिली करे हलंदड़ पेपरनि दौरान ॾाढो शागिर्दनि खे तंग कंदे परेशान कंदे उन्हनि बाइकाट करे छॾियो सूटा पेपरनि जो। पोइ तव्हां ॾिठो त सिंध यूनिवर्सिटी जूं शागिर्द तंज़ीमूं हुयूं जिन हज़ारनि जी तइदाद में शागिर्द गॾु करे उन बाइकाट जो बाइकाट कंदे ॿीहर हिकु दफ़ो उन बाइकाट कल्चर खे रद्द कयो ऐं असां टाइम ते जो सिलसिलो जारी रहंदासीं। सिंध यूनिवर्सिटी जे तर्जुमान नादिर मुग़ैरी असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम नादिर मुग़ैरी साहब। वालेकुम सलाम साईं मेहरान टीवी खे टाइम ॾियण जूं महिरबानियूं। नादिर मुग़ैरी साहब, सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द वरी तहरीक पिया हलाइनि, फीसुनि में इज़ाफ़ो, उनखे इम्तिहानी सेंटर में दाख़िल नथो थियण ॾिनो वञे, उनखां इम्तिहान नथो वरितो वञे, छा सूरत हाल आहे सॼी? जी सभ खां अॻु में अव्हांजी महिरबानी जो अव्हां यूनिवर्सिटी जो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे उहो पेश करण जो असांखे मौक़ो ॾिनो आहे। मेहरान टीवी जी महिरबानी। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध यूनिवर्सिटी में जेको सेमेस्टर इम्तिहान आहे, 5th सेमेस्टर जा इम्तिहान उहे शुरू थी चुका आहिनि 20 मई खां ऐं इंतिहाई पुरअमन ऐं ख़ुशगवार माहौल में इम्तिहान जारी आहे। कुझु अहिड़ा ॿार आहिनि जिन फीस जे ताईं जमा न कराई। मिसाल तौर फर्स्ट ईयर खां जॾहिं सेकेंड ईयर ॿार ईंदो आहे या नए सेमेस्टर में ॿारु पहुचंदो आहे त उनजी हिकिड़ी फीस थींदी आहे। सॼो सेमेस्टर ॿुधण जे बावजूदि तक़रीबन 3000 जे लॻभॻि ॿार अहिड़ा आहिनि जिन फीस जमा न कराई। हाणे एडमिशन फीस जेका जमा न हूंदी त उहो इम्तिहान कीअं ॾींदो? त हर इम्तिहान खां अॻु में हिकिड़ी मीटिंग थींदी आहे वाइस चांसलर जी सदारत हेठि, जंहिंमें यत्रा इहो फ़ैसिलो कयो। छाकाणि तव्हांखे ख़बर आहे त फंडनि जो काफ़ी हिन वक़्तु बुहरान आहे ऐं वफ़ाक़ी तौर जेको सूबाई हुकूमत कोशिशि करे रही आहे, वधाए रही आहे, लेकिन फेडरल जेका हेठि आहे उन तरफ़ां तमामु घटि बजट थी वञे ऐं बजट कट आहे। उन कट जे सूरत हाल में जेके ऑपरेशनल ख़र्च आहिनि या यूनिवर्सिटी खे हलाइण जो पघार जो जेको सिलसिलो आहे इन सॼे में इहो फीसूं जेको आमदनी जो ज़रियो आहे त उन में जेकॾहिं 18000 ॿार यानी की सेकेंड ईयर खां वठी फाइनल ईयर ताईं जेके ॿार आहिनि इम्तिहान में वेही रहिया आहिनि हिन दफ़े, उनजो तइदाद 18000 आहे। उन में जेके 3000 ॿार आहिनि मेजोरिटी ॿार अहिड़ा जेके सेल्फ फाइनेंस ते आहिनि त उन्हनि जेकॾहिं फीस सॼो सेमेस्टर पढ़ण जे बावजूदि, गुज़ारण जे बावजूदि, मुख़्तलिफ़ टाइमनि ते सर्कुलर करण जे बावजूदि फीस जमा न कराई ऐं उनखां पोइ एडमिशन जेको एग्ज़ामिनेशन हिकु कमेटी आहे उनजो इजलास कयो वाइस चांसलर जी सदारत में। उनजी मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जा जेके सरबराह आहिनि उहे बि शरीक थिया। इन खां अलावा डीन साहिबान, PVC मुख़्तलिफ़ कैंपस जा यूनिवर्सिटी ख़र्च कीअं पूरा करे सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखी इहो फ़ैसिलो थियो ऐं आख़िरी जेको इम्तिहान शुरू थियण वारे खां लास्ट डे हो उन ताईं असां ॿारनि खे विहारियो आहे। इवन हिकु ॿ पेपर थिया उन खां पोइ बि जेकॾहिं स्टूडेंट फीस जमा कराइनि था त उन्हनि खे इम्तिहान में विहारे थो वञे, छाकाणि त असां ॿारनि जो जेको फ्यूचर आहे उहो तबाह नथा करणु चाहियूं।
पर इहो ज़रूर आहे त यूनिवर्सिटी जे लाइ जेको फीस कलेक्शन आहे उहो बि इंतिहाई ज़रूरी आहे। यूनिवर्सिटी ॾिसो नादिर साईं, सिंध यूनिवर्सिटी ग़रीब ऐं मिडल क्लास लोअर क्लास जे पोरे ॿार जी यूनिवर्सिटी आहे। उहा फीस तव्हां हुनखे किस्तुनि जी सूरत में वठी सघो था, पर हाणे जेके ॿार रहिजी विया त उन्हनि जो मुस्तक़बिल छा थींदो? उनजो त सेमेस्टर वियो हलियो, उनखे कीअं अकोमोडेशन कबो? जी बिल्कुलु तव्हां सही था चओ, इहो त करे चुका आहियूं। किस्तुनि जो जेसिताईं तालुक आहे त बिल्कुलु किस्तूं करे ॾियूं था, 2 किस्तूं, ऐं उन में वैसा थोरो फीस तमामु नीगर आहे। जीअं हिकिड़ो ॿार मेरिट ते जेकॾहिं पढ़े थो त हुनजी 30 खां 35,000 फी आहे, ऐं 35,000 में बि सॼो सेमेस्टर सां हुननि खे क्लास अटेंड करे ॾिनो, हुनखे रोकियो कोन्हे। दरोकण जो मक़सदु इहो आहे त ॿारु सिखे ऐं हिक में हिकु ॾींहुं पाण ई इनशाला फीस जमा कराईंदो। त हुन कोशिशि में रहियासीं, बार बार सर्कुलर कढी हुननि खे आगाह कयो वियो, ॿुधायो वियो त जेका 30-35,000 में ॾिसां थो न आहिनि, ॿार बिल्कुलु ग़रीब आहिनि, त हुनजो अधु जमा कराइनि त जीअं इम्तिहान में वेही सघनि। हुनजो जेको ई पोर्टल आहे उहो बिलाक न थिए, ऐं शागिर्द तंज़ीमुनि तहरीक जो ऐलान कयो आहे। कल्ह 24 मई खां हुननि एहतिजाज शुरू करे छॾियो आहे पहिरें मरहले में। उहो छा आहे, ऐं इहो सदाई मसइलो सिंधी यूनिवर्सिटी में छो थो थिए? इहो ई तव्हां पाण ॻाल्हि कई त ही ग़रीब स्टूडेंट्स जी यूनिवर्सिटी आहे, ऐं यूनिवर्सिटी कोशिशि कंदी आहे त वधि खां वधि ॿार दाख़िला में अकोमोडेट थियनि, ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि में या किथे इंजीनियरिंग में मेडिकल में जिनखे ॿारनि खे दाख़िला नथी मिले उन्हनि खे बि सिंध यूनिवर्सिटी उन्हनि जे लाइ वाहिद हिकिड़ो सहारो बणियल आहे एडमिशन लाइ। ऐं सिंध यूनिवर्सिटी हिकु रहमत वांगुरु आहे असांजे स्टूडेंट्स लाइ जेके रूरल एरियाज़ जा आहिनि। त जेकॾहिं 11 खां 12,000 ॿारनि खे दाख़िला ॾिनी वेंदी आहे, ऐं कुझु अहिड़ा डिपार्टमेंट जेके इमर्जिंग आहिनि उहे बि असां वधाया आहिनि त जीअं ॿार जेकॾहिं मेडिकल खां रहिजी थो वञे त का ॻाल्हि कान्हे, जेकॾहिं इंजीनियर खां रहिजी वञे तॾहिं बि का ॻाल्हि कोन्हे, ऐं उन्हनि खे हिते अकोमोडेट कजे ऐं बहितरीन मयारी तालीम ॾिजे। अव्हांखे ॿुधाईंदो रहां त 400 खां वधीक PhD होल्डर टीचर्स आहिनि मुख़्तलिफ़। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। मूं ॻाल्हि पिया कई शागिर्दनि तहरीक पिया हलाइनि, उन्हनि एहतिजाज जो ऐलान कयो आहे। ॻाल्हि इहा आहे त चंद शागिर्द जेके फीस जमा नथा कनि त उनजो मतिलबु उहो एहतिजाज कंदो, उनखे को वॾो पेश कोन थो करे सघिजे, ऐं यूनिवर्सिटी में पुरअमन तरीक़े सां इम्तिहान जारी आहे। अच्छा, न उहो यूनिवर्सिटी त बिल्कुलु जारी आहे। शागिर्दनि जे एहतिजाज खे यूनिवर्सिटी अॻे बि अहमियत कोन्हे ॾिनी, उहे सुठा जे एहतिजाज खे अहमियत ॾियनि थियूं, इहो त तासुर आम आहे। पर 7 महीननि में सिंध यूनिवर्सिटी फीसुनि में 42% इज़ाफ़ो कयो आहे, रगो MPhil ऐं PhD जी फीसुनि में 59% इज़ाफ़ो कयो आहे। हीउ हेॾो वॾो इज़ाफ़ो ग़रीब माण्हू जो ॿारु कीअं अफोर्ड करे सघंदो? ॻाल्हि इहा आहे त तव्हां एहतिजाजी ऐं हुनखे नज़रअंदाज़ जी ॻाल्हि कई, नज़रअंदाज़ जो को मसइलो कोन्हे, ऐं जेके स्टूडेंट्स आहिनि इहे यूनिवर्सिटियूं आहिनि इन्हनि जे लाइ, ऐं इहे असांजा बच्चा आहिनि पंहिंजा आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त फीस खां बिना इम्तिहान वठणु तव्हां जस्टिफाई करे सघो था। तव्हां जेकॾहिं हिकिड़ो न्यूज़ चैनल में कमु कयो था त तव्हां सम्झो था त बिना पघार जे तव्हां कंटिन्यू कंदव? तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, पर शागिर्दनि सां त ॻाल्हि ॿोल थियणु खपे न। पहिरियां त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया हुन ते ताक़त जो इस्तेमालु कंदी आहे, जॾहिं उहो थी वेंदो आहे त पोइ वरी सरेंडर कंदी आहे या को पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट थींदी आहे। त इहे मामला एॾा हींअर हुननि सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे मामला ठाहिजनि छो नथा जो उहे एॾी एग्रेशन ॾे अॻिते वधनि? मसइलो इहो आहे त सिंध यूनिवर्सिटी कॾहिं बि शागिर्दनि जे ख़िलाफ़ ताक़त जो इस्तेमालु न कयो आहे, ऐं असां हमेशह इहा कोशिशि कई आहे त कैंपस ते जेके बि एक्टिविटीज़ थियनि थियूं, कुझु नापसंदीदा एक्टिविटीज़ बि थींदियूं रहंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ टाइमनि ते कुझु शागिर्द तंज़ीमुनि तरफ़ां, लेकिन उनखे बि इंसान तरफ़ां कोई सख़्तीअ सां न वरितो वियो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पुलिस पाण हरकत में ईंदी आहे, जेकॾहिं अहिड़ियूं नापसंदीदा ॻाल्हि। रही ॻाल्हि फीस में इज़ाफ़े जो त ॾिसो, HEC जेका इस्लामाबाद आहे जंहिंजी मां तव्हां सां ॻाल्हि कई आहे, त उन्हनि तरफ़ां फंडिंग में घटि कई वई आहे। हिन वक़्तु जेकॾहिं हुकूमत तालीम खे फ्री कंदी या घटाईंदी त यूनिवर्सिटियूं सर्वाइव कंदियूं न। जेकॾहिं तव्हांखे पघारनि जे मद में बि पूरा पैसा न मिलंदा त यूनिवर्सिटी छा कंदी? हिकु यूनिवर्सिटी कीअं हलंदी? उनजो नालो रुगो सरकारी आहे, पर सच इहो आहे त हिन वक़्तु यूनिवर्सिटियूं सरकारी आहिनि कोन, छाकाणि त उन्हनि खे जेका फंडिंग आहे उहा तमामु घटि मिली रही आहे। इहो ई सबबु आहे त फीस में इज़ाफ़ो। जीअं तव्हां PhD जो हवालो ॾिनो, जेकॾहिं हिन वक़्तु तव्हां करंसी ॾिसो न, पाकिस्तानी करंसी जे हिसाब सां जेकॾहिं माण्हू ॿाहिरि वञी PhD करे त उहो मिलियंस ऑफ रुपीज़ में करे सघे थो, जॾहिं त असां MPhil ऐं PhD सिर्फ़ु चंद लखनि में, जंहिंजो 3-4 लख रुपए एवरेज आमदनी घणी आहे। पर नादिर साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां मेरा TV खे टाइम ॾिनो। सरबर साहब तव्हां तर्जुमान जी ॻाल्हि ॿुधी, हू चवंदा त शागिर्द फी न जमा कराईंदा त असां हुनखे इम्तिहान में कीअं वेहण ॾींदासीं? फर्स्ट ऑफ ऑल मां त क्लियर कंदो हलां साईं नादिर मुगीर साहब खे त मां हेॾी वॾी सवेल ॻाल्हि कई त इलाही शागिर्द अहिड़ा आहिनि जिन जी महीने जेके आमदनी आहे घर जी उहा ई 20 खां 25 आहे, हू किस्तूं या का VC रखी फीस अफोर्डेबल कंदा आहिनि। हींअर मूं वटि इहे केतिरा में डिपार्टमेंट जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आया त असां फीस अफोर्डेबल न आहियूं, असांखे को अहिड़ो एप्लीकेशन या तव्हां असां सां गॾिजी हली रजिस्ट्रार साहब सां ॻाल्हायो जीअं असांखे पेपर में वेहणु ॾिनो वञे। असांखे पहिरें पेपर में ॿाहिरि कढियो वियो आहे।
IT थी वियो, कॉमर्स थी वियो, अहिड़नि डिपार्टमेंट जा मुख़्तलिफ़ शागिर्द माना जेके हुआ असां सां राब्ते में आया। असां मुश्ताक जारिको साहब खे रिटर्न में लिखी बि ॾिनोसीं ऐं उन खां पोइ उनखे इहो चिताव वाज़े ॾिनोसीं त बाबा अगरि शागिर्दनि खे तव्हां न विहारियो त असां अॻियां एतिजाजी तहरीके खे अञा वसी कंदासीं। महिरबानी मेरान टीवी खे टाइम ॾियण जी। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। अॻिए हफ़्ते हिकु नए मौज़ू सां गॾु तव्हां सां ॿीहर मिलंदासीं।